नाज़रीन अहम ख़बर शेयर कंदासीं। लाड़काणो खां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर हैदर अली सुरैयो जी लाड़काणे जे न्यू बस स्टैंड वारे इलाइक़े जे रहायशी पोरियत न्याज़ हुसैन गोपांग पंहिंजी घरवारी आलिया गोपांग सां गॾिजी बासरनि सौटनि जी मुबीना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि पोरियत दाहींदे इल्ज़ाम लॻायो त मुंहिंजे वालिद जी कंबर जे बाईपास 2.5 जरैब ज़रई ज़मीन आहे जेको जंहिं हिसे ते बासर सौट हबीब शमन निज़ामुद्दीन पुट याकूब गोपांग क़ाबिज़ आहिनि जिन खां मिल्कियत मां हिसो घुरण तां ॾमिरजी पिया आहिनि। हिन चयो त गुज़िरियल ॾींहुं ॼाणायल सौट पंहिंजे हथियारबंद साथियुनि सां गॾिजी मुंहिंजे गैर मौजूदगी में घर घिरी घरवारी आलिया गोपांग खे अगवा करण जी कोशिश कई जंहिंजी रड़ियुनि ते पाड़ेसिरियुनि जे पहुचण ते हू फ़रार थी विया आहिनि। हिन चयो त असां अहिड़े वाक़िए जो इतला 15 मददगार बेस ॾियण खां पोइ हद जे कंगा थाणे जी पुलिस खे ॾिनोसीं पर पुलिस को तदारुक नाहे कयो जंहिं करे अॼु पंहिंजे वकील आगा खान खरड़ मारूफ सेशन जज जी अदालत में ॼाणायल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करण तोड़े तहफ़ुज़ लाइ पटीशन दाख़िल कराई आहे। हिन मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी घरवारी खे अगवा करण जी कोशिश कंदड़ ॼाणायल जवाबदार के गिरफ्तार करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।